वेलकम बैक नाज़रीन। असां सां गॾु सिंध हुकूमत जे इतलात खाते जो वॾे वज़ीर जो सलाहकार जमील अहमद सूबरो गॾु आहे। सर, मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। इतलात खाते जे हवाले सां ॻाल्हि कबी आहे, वहाँ जे खाते जे हवाले सां त सिंध जो अंदरि जेकी सूरत हाल आहे, ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में वॾे हथां सहाफ़ी पादर बि खाइनि था, थाणे ते सहाफ़ी बाइकात सटको बि खाइनि था, टुल गुड्डू जेके क़बाइली इलाइक़ा आहिनि, सहाफ़ी को ख़बर लिखे थो ऐं पादरनि जे वर चढ़ी थो वञे पियो। त अवां मुसलसिल सियासत में भी आया हो, सरगर्म भी रहा हो, शागिर्दनि दौर खां सियासत पिया कयो, छा था सम्झो त छो नथा बहितर क़दम खणी सघो त सहाफ़ी हुन अताब खां ॿाहिरि निकिरी सघे? हिकिड़ा इंडिविजुअल एक्ट थियनि था, इहो कोन्हे को त असांजी हुकूमत अचण खां पोइ इहो थियो आहे। इहो मुसलसिल मामिलो इहो हले थो पियो ऐं बिल्कुलु बाअसर जेके वॾेरा आहिनि, वॾेरो त थिए ई बाअसर थो, को असां वांगुरु मिसकिन को कोन्हे को त जेको बाअसर न हुजे। हा, ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी अवाम जी जमायत आहे, इन करे वॾेरनि खे वधीक जेको आहे हुन में सहूलियत आहे। सो बाक़ी इन क़िस्म जा हिन वक़्तु असीं रेस्पॉन्ड कयूं था। घटि में घटि मां पंहिंजी हद ताईं जेकॾहिं ॻाल्हि कयां त जिथे बि जेकॾहिं मूंखे ख़बर पए थी या मां अख़बार में बि पढ़ां थो या मूं ताईं एक्सेस जेका आहे सॼी सिंध जे सहाफ़ियुनि जी, नंढो सहाफ़ी हुजे, वॾो सहाफ़ी हुजे, प्रेस क्लब हुजे, ऑर्गेनाइज़ेशन का सहाफ़ियुनि जो हुजे, त उन्हनि जी ईज़ी एक्सेस आहे। ऐं ईज़ी एक्सेस जे करे जेका आहे उहे मूं वटि ख़बरूं जेके आहिनि उहे या मूं वटि इंफॉर्मेशन जेको आहे उहो जल्दी पहुचे थी पई। अख़बारूं ॾिसूं था पिया, मूं हिकिड़ो जेको आहे बाक़ाइदा क़दम नथो खयो वञे, जेके सहाफ़ी बिल्कुलु खया विया आहिनि था त को के माण्हू खे को सज़ा न मिली सघी आहे त सहाफ़ी जेकॾहिं सहाफ़ी पाण वञी ठा करे बिल्कुलु जेको आहे हाणे मेयर प्रेस क्लब ते जेको आहे हमिलो थियो, उनजो केस दाख़िल थियो, उन में गिरफ़्तारियूं थियूं। ठीकु आहे, ॿियनि हंधनि ते जेको पंहिंजो का बि इन क़िस्म जी का बि ॻाल्हि थिए थी ऐं मूं ताईं पहुचे थी त उन वक़्तु मां उन्हनि सां ॻाल्हायां थो, उते DPO सां, पुलिस ऑफिसर सां, इन्वेस्टिगेशन वारनि सां, सभिनि सां ॻाल्हायां थो त भई जेके ॾिठो वञे पहिरीं त थियो छा आहे। हिते थियो पंहिंजो असांजे ठटे जे पासे जे हिकिड़े दोस्त हिते आया, उहे कराची में, उते DPO ठटे सां मूं ॻाल्हायो, हुननि जी जेका आहे उहा FIR जेका चवनि पिया, जीअं हुननि चाहियो FIR उअं ई कटी वई। हुननि चयो त SHO तब्दील थिए, SHO तब्दील थी वियो, त इहे रिस्पॉन्ड त आहे न, ईअं कोन्हे को त रिस्पॉन्ड कोन्हे को। हिकिड़ा थी था वञनि, हिकिड़ा जहिड़ा थी था पवनि। हाणे इहो आहे त भई सहाफ़ी सां जहिड़ो थियो या सहाफ़ी जहिड़ो कयो, ॻाल्हि इहा थी थिए त जेॾी महिल जहिड़ो थो थिए त ॿिन्ही तरफ़ जहिड़ो थो थिए न। सहाफ़ी रुगो चुप करे वेही त जेको आहे उहो सियासी तौर ते जेको आहे जेके ॾिठो वञे त हुकूमती पॉलिसी हुजे, रियासत जी पॉलिसी हुजे त सहाफ़ियुनि खे जेको आहे उहो कुटियो या उन्हनि खे जेको आहे बंदि कयो, त उहो अमल कोन्हे को। बाक़ी इहो आहे इंडिविजुअल एक्ट थियनि था, किथे जेको आहे हेठि मथे ॻाल्हि थिए थी पई, किथे सहाफ़ियुनि खे जेको आहे मारियो बि वियो आहे ऐं उते उहे बि हिकिड़ी पर्सनल हिकिड़ियूं शयूं थियनि थियूं पियूं, पर गवर्नमेंट उनखे रिस्पॉन्ड करे थी पई। गवर्नमेंट सही दग त कोन थी खणी सघे। ख़ुदि कराची में ॻाल्हि कयूं, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻाल्हि कयूं त सहाफ़ी त उहो आज़ादु कलम इस्तेमालु करे कोन थो सघे, लिखी कोन थो सघे, केतिरियूं ॻाल्हियूं मारिजी वेंदो, किथे लिखी सघंदो। जेतिरो सहाफ़ी हिन वक़्तु लिखे थो ऐं जेतिरो गवर्नमेंट जे ख़िलाफ़ जेतिरो गवर्नमेंट जे ख़िलाफ़ ॻाल्हाए त बाक़ी कुझु धुरनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए बि कोन थो सघे। उहा ई ॻाल्हि आहे त गवर्नमेंट जेका हक़ीक़त में जेका गवर्नमेंट आहे उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाए सघे थो। गवर्नमेंट जे ख़िलाफ़ उहे इदारा ॻाल्हाइनि था मीडिया जा जेके ख़ुदि पावरफुल आहिनि। नंढो इदारो ॻाल्हाईंदो त हुनखे बाक़ाइदा इश्तिहार बंदि थी वेंदा, उन जेकी वेदन थींदी उहा बि त लिखियल आहे कोन। बिल्कुलु न थींदा, कहिड़ी बि सूरत में जेको आहे इश्तिहारनि खे एज़ अ लेवर कॾहिं बि असीं इस्तेमालु कोन कंदासीं। पीपल्स पार्टी जी हुकूमत घटि में घटि इहो कंदी पई। असां हिते पंहिंजो जीअं मूं टेक ओवर कयो आहे तीअं नंढियुनि अख़बारुनि खां तव्हां वञी पुछो, नंढियुनि अख़बारुनि खां जेको आहे उन्हनि खे बाक़ाइदे जेको आहे ॿ शयूं थियनि थियूं। जेकॾहिं मेरिट जी ॻाल्हि कंदो त पोइ मेरिट अलॻि आहे। ॻाल्हि इहा आहे त मीडिया हिकिड़ी तव्हांजी मीडिया पॉलिसी हूंदी आहे न, तव्हां कैंपेन हलाईंदा आहियो त तव्हां कंहिंखे ॾींदो। जेकॾहिं पर तंहिं हूंदे बि जेके नंढियूं अख़बारूं आहिनि, नंढियुनि अख़बारुनि खे मूं प्रमोट कयो आहे, नंढियुनि अख़बारुनि खे मूं जेको आहे वधीक सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। पेमेंट जे हवाले सां जेको आहे मुंहिंजा डायरेक्टर्स आहिनि डिपार्टमेंट खे, त हिननि खे पेमेंट्स जेके आहिनि उहे मुस्तक़िल थियणु घुरिजनि ऐं थियूं आहिनि। उन खां बाद में इश्तिहार जेके आहिनि जेतिरा थी सघनि
जेतिरी उन्हनि जी जेको आहे उहो लही सघे, जेतिरो उन्हनि खे मिली सघे इश्तिहार, उहो मिलणु घुरिजे उन्हनि खे। बाक़ी हाणे अख़बारुनि में तव्हां जेतिरो बि कंहिंखे इश्तिहार ॾियो उन लाइ घटि आहे। उहो त आहे, पर काफ़ी डमी अख़बारूं जेके निकिरनि ई कोन थियूं, सिर्फ़ु उन्हनि जे मालिकनि ताईं पाण ताईं मौजूदु हूंदियूं आहिनि, 10 कापियूं कढाए डमी अख़बार। न ॻाल्हि इहा आहे त डमी अख़बार चयो छा थो वञे, पहिरियों अख़बारूं छपजनि थियूं मालिकनि ताईं। ॻाल्हि इहा आहे त मूं वटि हिकिड़ी मीडिया लिस्ट आहे, ठीकु आहे, ABC थियल आहे। हाणे ABC जेका थियल आहे उन में लिखियलु आहे त हिकिड़ी अख़बार जी जेका आहे उहा 35,000 सर्कुलेशन आहे। ABC में तव्हांखे पाण ख़बर आहे, तव्हां मीडिया सां बि ख़ुदि लाॻापियल आहियो, इहो थो चवां त मुंहिंजो ॾोह कोन्हे न। ABC जा पावर मूं वटि हुजनि त मां कयां, मूं वटि ABC करण जा पावर कोन्हनि के। ABC करे थी जेको आहे फेडरल गवर्नमेंट। हाणे उते जेकॾहिं कुझु बि खांचो आहे या ॿी ॻाल्हि आहे त उन में मां कुझु नथो चई सघां। हाणे मूंखे हिकिड़ो अची माण्हू ॾिए थो त मीडिया लिस्ट में साईं ABC हुनजी जेका आहे 35,000 जेका आहे पंहिंजो सर्कुलेशन आहे, मां छा कयां? हाणे डमी मूंखे ॿुधाए भई कहिड़ी अख़बारूं डमी आहिनि, मूंखे ॿुधाए न अची। हज़ारे अख़बारुनि खे त कोन थो इश्तिहार मिले न, हज़ारे अख़बारुनि खे बि इश्तिहार कोन थो मिले। इश्तिहार जेको वधि में वधि मिलंदो आहे 30-35 अख़बारुनि खे मिलंदो आहे। ऐं तव्हीं वेठा आहियो किथे त कंहिंखे तव्हीं ज़ाहिर आहे फेवर बि कंदव न। के अहिड़ा फ़र्द आहिनि, के अहिड़ा शख़्सियतूं आहिनि जेके मतिलबु जिन जो सहाफ़त लाइ वॾो कमु आहे। जेकॾहिं उन्हनि जी अख़बार जेका नंढी अख़बार आहे त तव्हीं उन जी अख़बार बिल्कुलु नंढी अख़बार आहे, पर हिकिड़ो उनखे हलाइण वारो हिकिड़ो इदारो त आहे न। उते को 20-25-50 माण्हू कमु कनि था पिया न। इतलात खाते सां एपीनेस जो ताज़ो जेको तकरार थियो उन खां पोइ हुन पाबंदी इश्तिहारात ते वरी इंफॉर्मेशन खाते 50% कमीशन ते इश्तिहार ॾेई छॾिया। इहो छा मामिलो? 50% कमीशन ते मुख़्तलिफ़ माण्हू खे ॾिना विया, नंढी ॿियनि अख़बारुनि खे जेके एपीएनएस जा मेंबर्स न आहे। ॻाल्हि इहा आहे त एपीएनएस तव्हांजी पाबंदी थी विझे, ठीकु आहे। एपीएनएस खां अलावा बि त अख़बारूं आहिनि न, ईअं त कोन्हे त उन खां अलावा तमामु घणी अख़बारूं आहिनि, ठीकु आहे, जेके एपीएनएस जूं मेंबर कोन्हनि के। एपीएनएस जेको आहे पहिरीं फेडरल गवर्नमेंट ते जेको आहे, हाणे एपीएनएस जो त 1985 खां वठी जेको आहे उहो ॾियो। ऐं एपीएनएस जेको आहे हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां त उन ज़्यादती कई। 14 तारीख़ असांखे लेटर था लिखनि, पहिरीं 7 तारीख़ लेटर लिखियो, 14 तारीख़ लेटर लिखियो त 17 ताईं पेमेंट कयो। हाणे पेमेंट कहिड़ियूं आहिनि 1985 खां वठी पुराणी पैसा वठी ज़ाहिर कयूं। हाणे एपीएनएस जे सेक्रेटरी जनरल हिकिड़ी जेको आहे मूंखे अख़बार लिखी, नवाज़ नवाब शाह जा हेतिरा पैसा आहिनि। नवाज़ नवाब शाह खे मां ॻोल्हियां त सही, नवाज़ नवाब शाह अख़बार आहे कहिड़ी, जेको पैसा आहिनि केतिरा, को हुननि जा के बिल हूंदा, के हुन में जेको आहे हुनखे आरओज़ जारी थिया हूंदा, हेॾियूं ॿोरियूं पयूं हूंदियूं। उहो बि हिकिड़े ॾींहं जे अंदरि, हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, को 4 ॾींहं जो कमु कोन्हे को। जेकॾहिं तव्हां 1985 खां वठी था कयो, पर असां शुरू खां वठी चयोसीं त मां एपीएनएस सिंधु चैप्टर वटि वियो हुउमि, मां एपनेक वटि वियो हुउमि, मां हुनखे चयो त मुंहिंजी जेका आहे वधि में वधि, मूं सीएम साहिब सां ॻाल्हायो आहे, मुंहिंजी वधि में वधि कोशिशि इहा आहे त जेके बि रहतूं रहियल आहिनि उन्हनि खे मां क्लियर कंदो वञा, पर कंहिं हिसाब सां क्लियर कंदा वेंदासीं न। ईअं त कोन्हे त हिकिड़ी अख़बार वारो आयो अची बिल ॾिनई त भई हे मुंहिंजा जेके हेतिरा लख रुपया आहिनि जेको आहे डिपार्टमेंट ॾे, त उहो उन वक़्तु उनखे चेक बिल बि ठहनि था। उन में ख़ुदि इतलात खाते जा काफ़ी ऑफिसर बि मलूस आहिनि, में केतिरा बिल्कुलु न आहे त जेको आहे पंहिंजो इंफॉर्मेशन ऑफिसर्स जेके आहिनि या इतलात खाते जा जेके ऑफिसर उहे उन्हनि जी जेका मिली भगत न हूंदी। मूं जेको ॾिठो आहे न त असां वारे खाते में इहा जेकी मिली भगत आहे, जेका ट्राइका हिकिड़ी ठहियल आहे, उहा ट्राइका किथां थी शुरू थिए? अख़बार जो जेको मार्केटिंग मैनेजर आहे, एड एजेंसी आहे, उहो उन खां बाद में पंहिंजो PROs आहिनि ऐं असां वारा जेके ऑफिसर आहिनि, इहे इन्हनि जी हिकिड़ी ट्राइका ई ठहियल आहे। पर उन ते मां इहो थो कयां त उन ते असां जेको आहे घणे क़दुरु जेको आहे ज़ाब्तो आंदो आहे। हिकिड़ो सिस्टम कोन हो, असां हिकिड़ो सिस्टम ठाहियूं था पिया। इन पंहिंजो पेमेंट जे हवाले सां, बिलिंग जे हवाले सां, इहो अॻु में कोन हूंदो। असां हुनखे कंप्यूटराइज़ हिन वक़्तु कयूं था पिया। मैनुअल बि हूंदो, कंप्यूटराइज़ बि हूंदो। असांखे हिकु हिकु शइ जी ख़बर हूंदी, उहो इंटरलिंक थियल हूंदो। उहो सेक्रेटरी इंफॉर्मेशन वटि बि हूंदो, मूं वटि बि हूंदो। हुनजो त केतिरी पेमेंट कंहिंखे थिए थी, कहिड़े मद में थिए थी, कहिड़ो इश्तिहार वियो आहे, कहिड़ो आरो वियो आहे, इहो ताकी असांखे सभिनी खे ख़बर हुजे त कहिड़ी कहिड़ी शइ थिए थी। त इहा अॻु में जेके 50 अख़बारुनि खे जेको आहे ॾेई छॾींदा आरोज़, ऐं ज़बानी तौर ते चयो वेंदो, फ़ोन ते इहो कयो वेंदो, उन ते मां ज़ाब्तो जेको आहे उहो आंदो आहे।
हाणे आस्ते 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 मूंखे अञा 4-5 महीना थिया आहिनि पर आस्ते आस्ते इन्हनि शयुनि ते ज़ाब्तो आंदो थो वञे। मीडिया जे हवाले सां ॻाल्हि कबी त सिंध में जेको साफ़ ई आहे उनजी हालत ॾाढी बुरी रहे थी, ख़ासि करे जॾहिं जी डेथ थिए थी त उनजी पोयरनि जी हालत इंतिहाई बदतर रहे थी। सिंधी इदारा हुजनि, ख़ासि करे उनजी पघारूं साफ़ आहिनि, तव्हां पाण सम्झो था त अटे में लूण बराबरि आहिनि, उनजी का हालत बहितर कोन्हे। सुभाणे को बीमार थिए थो त बदतर हालत आहे, त छो इंफॉर्मेशन खातो उन लाइ का पॉलिसी छो थो ठाहे, को वज़ीफ़ा उनजी बेवाउनि खे न वञनि, को सिस्टम छो थो ठहे? मीडिया पॉलिसी ऐलान त थियनि था, पोइ प्रॉपर ऐलान छो थो थिए? सकाफ़त खातो ॿिया टियों फनकारनि जी सार लहनि था, हिकिड़ो पॉलिसीज़ आहे, पर इतलात खातो जेको साफ़ ई जेको हुनजी रीढ़ जी अॾी आहे, हिन जो जामे पॉलिसी छो? पहिरियों फ़र्ज़ु हुनजे इदारे जो आहे, ठीकु आहे, इदारे रोज़ कटियो छॾे रखी छॾनि, उहे त मामला उहे बि पंहिंजी जाइ ते आहिनि। उहो ई थो चवां त जॾहिं साफ़ ई जेको आहे उहो वज़ीर आला जे ख़िलाफ़ु, वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु, सदर जे ख़िलाफ़ु, असेंबलियुनि जे ख़िलाफ़ु रोडनि ते अचनि था त पंहिंजे मालिकनि जे ख़िलाफ़ु बि अचनि त उहे सुभाणे कढी छॾींदा। उन जेके हूंदा गवर्नमेंट वटि स्क्रू कहिड़ो आहे? जेकॾहिं मां कंहिं अख़बार जे मालिक जो जेको आहे सपोज़ कर मां इहो थो चवां त जेकॾहिं हिकिड़े अख़बार जे मालिक सां मां जहिड़ो अटकायां त तूं 5 माण्हू कढिया हुननि खे रख, हो थो चए मां नथो रखां, भाई मुंहिंजो प्राइवेट इदारो आहे, तूं केरु थींदो आहे? ठीकु आहे, मां छा कयां हुनखे? जेकॾहिं ठीकु आहे मां हुन ते दबाव थो विझां तो सुभाणे निकिरी वेंदो ॿाहिरि, तव्हां पाण साफ़ ई जेको आहे चवंदो त साईं असांजे मालिक सां जहिड़ो था कयो, सहाफ़त जे ख़िलाफ़ु था कयो, इदारनि जे ख़िलाफ़ु था कयो। तहफ़ुज़ लाइ हिकिड़ो सिस्टम हुजणु खपे, पाण खे करिणो पवंदो न। सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि, ठीकु आहे न, सहाफ़ी तंज़ीमूं आहिनि, पाकिस्तान फेडरल पंहिंजो KUJ आहे, प्रेस क्लब्स आहिनि, मतिलबु इहे शयूं आहिनि। उन्हनि में तव्हां जेको आहे हिकिड़ो त पंहिंजो पाण खे जेको आहे उहो उते असां वटि त तव्हां मञियल आहियो, पंहिंजे इदारनि में बि मञायो। हाणे जेकॾहिं मां जो मालिक सां जहिड़ो कयां त छा थिए? मुंहिंजो मक़सदु आहे त उन लाइ पॉलिसी जामे पॉलिसी न ॾिसो न, जेसिताईं हुनजी बीमारी बढ़ी जो आहे त हिन वक़्तु जेसिताईं मूंखे ख़बर आहे त काफ़ी माण्हू मदद बि चीफ मिनिस्टर साहब जेको आहे उन करोड़ रुपया ॾिना आहिनि, न सिर्फ़ु प्रेस क्लब्स खे ॾिना आहिनि, ऐं तव्हां इहो रिकॉर्ड आहे, तव्हां ॾिसो पोयनि 12 सालनि में केतिरो मिलियो आहे, हिन 2 सालनि में केतिरो मिलियो आहे। जेकॾहिं कंहिं बि उनजी सहाफ़ी जी जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता किथे बीमारी बढ़ी आहे, उन जे हवाले सां, मेडिकल एड जे हवाले सां, पंहिंजो फाइनेंशियल असिस्टेंस जे हवाले सां असां करोड़ रुपया जेके आहिनि उहे इंडिविजुअली उन्हनि खे ॾिना आहिनि। न मख़सूस न, जिन सहाफ़ियुनि बि दरख़्वास्त ॾिनी आहे उन्हनि खे हिन वक़्त ताईं करोड़ रुपया जेके आहिनि उहे ॾिना विया आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां। ईअं कोन्हे त न आहे ॾिना विया। बाक़ी हाणे जेसि ताईं जेको आहे हुनजी जॉब जो जेको आहे सिक्योरिटी आहे या पघारूं हुननि खे मिलनि थियूं या नथियूं मिलनि, मूं बिल्कुलु जेको आहे 1-2 अख़बारुनि जा चङियूं भलियूं अख़बारूं हुननि जा मूं इश्तिहार रोकिया, हुननि खे असां ॻाल्हायो त भई मूंखे जेको आहे हीअ इतला पहुती आहे, तव्हां नथा ॾियो, उर्दू अख़बारूं हूं ऐं तव्हां पैसा नथा ॾियो, उन्हनि खे पघारूं नथा ॾियो, इन करे मां तव्हांजा इश्तिहार जेके आहिनि उन वक़्तु कोन खोलींदो जेसि ताईं पघारूं तव्हां कोन ॾींदो। इहो मां तव्हांखे ॿुधायां थो जेको मूंखे करणु न घुरिजे। बहितर ॻाल्हि आहे, ऐं असां दिलि पे चए खोड़ सारियूं ॻाल्हियूं कजनि, पर वक़्त जी खोट आहे। नाज़रीन, अॼु असां सिंध जे मुक़दमो में जमील अहमद सूमरो, इतलात खाते बाबति सिंध जे वॾे वज़ीर जो सलाहकार, साण सां खोड़ सारियूं सिंध जे मुक़दमे में ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं तमामु घणियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि। असीं कोशिशि कंदासीं त जमील साहब सां को ईंदड़ प्रोग्राम में जल्दी ॻाल्हियूं कजनि, इतलात खाते जे हवाले सां, सिंध जे हवाले सां ऐं सियासत जे हवाले सां ॻाल्हियूं कजनि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।